सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। हिकिड़ो वाक़ियो आहे मदीना मुनव्वरा में, हिकिड़ो हिंदुस्तान मां बुजुर्ग वियो मदीने शरीफ, मस्ताना हिंदुस्तान जो बुजुर्ग मदीना मुनव्वरा पहुतो। चई जॾहिं मदीने शरीफ में वियुसि, अदब जी जाइ आहे, कि मानड़ी बची पई ओबर थी पई या ॿूटियूं खाधियूं त वरी हॾड़ा बची पिया, खणी इएं पासाए तो करे रखियुमि त भला को ॿिलड़ी को जानवर को खाईंदो, ध्यान न थिए कंहिंजे कम अची वञे। चई उहा रखे, मोटी आयुसि, थोरी देर खां पोइ निकिरां, ॾिसां त हिकिड़ो नंढड़ो नींगरड़ो आहे, ॿारड़ो आहे, उहे ओभर जा टुकर खयूं खाए बीठो। उहे जेके हॾड़ियूं चूसे उछलायूंसीं, उहे खयूं चूसे रहियो आहे। उन नंढड़े खे जो ॾिठुमि, मूंखे हैरत लॻी त ही ॿारड़ो कीअं ही ओभर जा टुकर ऐं हीअ उछलायल मानी खाई रहियो आहे। मूं वञी पुछो मांसि त बचड़ा तू हीअ मानी ही उछलायल मानी छो थो खाई? तो वो निंगरो चवण लॻो त साईं मां यतीम बच्चो आहियां, मुंहिंजो बापो गुज़ारे वियो आहे, मुंहिंजो पो गुज़ारे वियो आहे, यतीम ॿार आहियां, ये ओभर जा टुकर खाईंदो आहियां। हिकिड़ी अमड़ बेवाही अथमि, या मानी ओभर जी ॻोल्हे पोले अम्मा खे बि खाराईंदो आहियां, मां बि खाईंदो आहियां। बुजुर्ग फरमायो त मूंखे दिल में ॾाढो रहम आयो त यतीम बच्चो हुजूर जो पाड़ेसिरी हेड़े गुरबत में आहे, जेको बि मूं वटि ख़र्च जा पैसा हुया सभु उनखे ॾेई छॾे। मुंहिंजो पुट खणी वञ, तुंहिंजी अम्मा खे ॾे, हिन मूं अन्न पाणी वठी खाओ। छोकिरो उहे पैसा खणी ख़ुशि थींदो वियो हलियो। पोइ थोरी देर गुज़री त वरी मोटी आयो, ॿारड़ो हो हुनखे जो का शइ मिलंदी आहे त ॿार वरी वरी ईंदो आहे। वरी मोटी आयो, मूं चयो मांसि त बच्चा भला पैसा तुंहिंजी अम्मा खे ॾिनई? चई हा अम्मा खे ॾिनमि, ॾाढो अमड़ ख़ुशि थी आहे, तोखे दुआऊं ॾिनियूं अथई जो असां तो मिसकीननि जी तो संभाल नथी। पोइ मूं ने नंढड़े बचड़े खे चयो त बच्चा जे तूं मूंसां हली त मां तोखे हिंदुस्तान पंहिंजे मुल्क ॾे वठी हलां, मां तुंहिंजो पीउ थींदुसि, तोखे पालींदुसि, निपाईंदुसि, भला भला कपिड़ा पाराईंदुसि, तोखे भलियूं मानियूं खाराईंदुसि, ओभर जा टुकर न, तोखे भलियूं मानियूं खाराईंदुसि, तुंहिंजी ख़िदमत कंदुसि, पंहिंजे मदरसे में तोखे दाख़िल कंदुसि, तोखे पढ़ाईंदुसि, आलिम थींदे, वॾो थींदे, जवान थींदे, पोइ आलिम थींदे, पोइ तोखे वठी अचे मदीने में पंहिंजी अमड़ वटि ते छॾे वेंदुसि। इहा ॻाल्हि क़बूल अथई? नंढड़ो चवण लॻो त बाबा साईं मां ईअं हाउ न कंदुसि जेसीं अम्मा खां न पुछां। मूं चयो भला अम्मा खां पुछी आहे। छोकिरो घर वियो, मोटी आयो, चई बाबा मूंखे अम्मा मोकल ॾिनी आहे, चए थी भली तूं गॾिजी वञ हिंदुस्तान, हाणे मां तयार आहियां। पोइ नंढड़े खे चीच मां वठी मां हीअं मस्जिद नबवी ॾे हलियुसि। मूं चयो अॼु खां वठी तूं मुंहिंजो बच्चो ई, मुंहिंजो पुटड़ो ई। चीच मां वठी मस्जिद नबवी ॾे वञां पियो, रस्ते में हिकिड़ो छोला पियो चणा पियो खपाए। छोकिरे पुछो त बाबा भला हिंदुस्तान में हे चणा हूंदा आहिनि? मुंहिंजो पुट खोड़ चणा, तूं ते हल मां तोखे चणा खाराईंदुसि। वरी अॻिते हलिया, हिकिड़े गाॾे ते को केला पियो खपाए, सूफ़ पियो खपाए। त छोकिरे पुछो त बाबा भला हिंदुस्तान में हे केला, हे सूफ़, हे मेवात हूंदा? मुंहिंजो पुट खोड़ सूफ़, खोड़ केला, तूं हल त मां उते सभु नेमतूं तोखे खाराईंदुसि। जी हलूं पिया मस्जिद नबवी जे दर ते पहुतासीं। जेॾी महिल मस्जिद नबवी जे दरवाज़े ते पहुतासीं त छोकिरे चयो त बाबा भला हिंदुस्तान में मस्जिद नबवी हूंदी? बाबा ॿुधाए त सही, भला हिंदुस्तान में मुंहिंजो महबूब जो हिसाउ रोज़ो हूंदो? हिंदुस्तान में ॿुधाए ही रोज़त मिन रियाद जन्नत, जन्नत जो बागीचो हिंदुस्तान में हूंदो? बाबा भला ॿुधाए हिंदुस्तान में मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफा करीम हूंदो? बुजुर्ग फरमाया मूंखे रोज निकिरी वियो, रोई चयुमि त बच्चा जेकॾहिं हीअ पुनल उते हुजे हा त पोइ हेॾे
असा छो वञूं जेकॾहिं हीअ दरबार हीअ मस्जिद नबवी ही रोज़तुन मिन रियादिल जन्नत हिंदुस्तान में हुजे हा त पोइ हेॾे छो अचूं हा पुट ॿियो त सभु कुझु थी सघे थो पर मदीने जी ही नेमतूं ॿियो किथे न आहिनि जेकॾहिं हीअ दरबार आहे त सिर्फ़ हिते ई आहे पोइ छोकिरे वठी दाह कई जे बाबा बुख सहंदुसि उबर जा टुकर खाईंदुसि यतीमी ते गुज़ारो कंदुसि पर मदीनो को न छॾींदुसि मदीनो को न छॾींदुसि अॼु आशिक़ रोअंदो राति सॼी जंहिं पिरीअ जो पार ॾिठो अॼु आशिक़ रोअंदो राति सॼी जंहिं पिरीअ जो पार ॾिठो सोचान कंदो कुर्बान खिली जे यार ॾिठो दिलदार ॾिठो अॼु आशिक़ रोअंदो लखतानन जा जे तीर हलने जे ख्वारी मलामत माण्हू खिलने जे तल अंदर ताज़ीर मिलने ना मुड़ंदो जे महदार ॾिठो अॼु आशिक़ रोअंदो राति सॼी जे काल पिरीअ जो पार ॾिठो ही इश्क अजब इसरार आहे कंदो नांगो